सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। घर में जेको इंसान मुस्कुराईंदो वो घर सदाई खुश खुशहाल ऐं मुस्कुराहट उहा ॿिन्ही जी बराबरि हूंदी आहे, हिक जी न। असां पंहिंजे घर खे हरियो भरियो खुशहाल ऐं बहितर ॾिसणु चाहियूं था। असां सिर्फ़ु हिकिड़ो कमु कयूं, जॾहिं मर्द घर खां ॿाहिरि वञे, कम ते वञे, किथे वञे, कंहिं कम सां किथे बि वञे, त उन वक़्तु उनखे औरत जेका बि हुजे मुस्कुराए करे रवानो करे, कॾहिं मुंहुं ते ऑफ करे न, ख़राबु करे न। जॾहिं उहो मुस्कुराए करे रवानो कंदी आहे त पोइ उहो घर वञो, उहो मालिक जी रहमत खणी करे वेंदो आहे ऐं भई भाग ऐं नसीब सदाई गॾु हूंदो आहे। जेको हूंदो ॿार घर अॻिते वधंदो, तरक़ी कंदो। जंहिंखे औरत मुस्कुराए करे घर को ॿाहिरि मोकिलंदी, उनखे भाग ऐं नसीब गॾु हूंदो आहे। कॾहिं बि मर्द खे वञण वक़्तु बग़ैर मुस्कुराए कॾहिं न छॾो। ऐं वरी जॾहिं मर्द शाम जो या कंहिं वक़्तु घर में वापसि अचे त उहो मुस्कुराईंदो वापसि अचे, कॾहिं मुंहुं ते ऑफ में न अचे। उहो अगरि मुस्कुराईंदो घर में वापसि ईंदो त उहो घर सदाई हरियो भरियो ख़ुशि ऐं खुशहाल रहंदो, त कॾहिं दुख ऐं तकलीफ़ ईंदी न आहे, सदाई मालिक जी रहमत। इहे ॿ चीज़ूं हर को पंहिंजो पंहिंजो कमु करे। वञण महिल औरत मुस्कुराए, अचण महिल मर्द खिलंदो अचे। जॾहिं इहे उबतर थींदा आहिनि, पोइ सभु कुझु उबतो थी वेंदो आहे। मर्द ॿाहिरि वियो, औरत पिचको कयो, भाग ऐं नसीब पूरो करे रवानो कंदसि। ऐं मर्द आयो, मुंहुं साड़े करे आयो, तो घर जूं सॼियूं ख़ुशियूं साड़े छॾींदो आहे, कुझु बि न बचंदो आहे। तंहिंजे करे इहे असां पंहिंजा थोरा नेम, थोरियूं बहितरियूं, थोरियूं चङायूं पंहिंजी ज़िंदगी में आहे। हल्की सी ॻाल्हि, इन हल्की ॻाल्हि खे असां थोरो बहितर कयूं, असां सदाई ख़ुशि ऐं खुशहाल रहंदा। पर जो मुस्कुराहट, उहो प्यार असांजो सदाई रहे। इन करे असां चवंदा आहियूं असांजो घर मंदरु हुजे। घर मंदरु हुजे माना असांजे घर में रोज़ मालिक जो नेम, सचे साईं जो नाम ध्यानु ज़रूरु हुजे। जैसे असां वेही करे थोरो वक़्तु सुबुह जो, सुबुह शाम सचे साईं जो नाम ध्यानु सिमरन कंदा आहियूं, त उनजी रहमत असांखे सदाई बणाए करे रखंदी आहे। उनजा गुण, उनजी नेचर, उनजी आसीस उहा सदाई असां ते ईंदी रहंदी आहे। ऐं जंहिंसां नेम ध्यानु कंदा आहियूं, असांजे अंदरि मंझि सदाई प्रकाश रहंदो आहे। जेकॾहिं ॿाहिरी कजे घर वांगुरु, असांजो अंदरि बि हरियो भरियो ख़ुशि ऐं खुशहाल रहंदो आहे। पर जेकॾहिं थोरी का ॿाहिरी धूल जे घर में ईंदी आहे, अगरि असांजे अंदरि में अची बि वई, असां नेम ध्यानु गॾु कयोसीं, उहो सॼी धूल उॾामी वेंदी आहे। वरी असां घर वांगुरु हरिया भरिया थी वेंदा आहियूं। असांजो ईंदे वेंदे सदाई घर मुस्कुराईंदो रहंदो आहे। असांजो ॿाहिरि बि भाग हूंदो आहे ऐं घर बि हरियो भरियो ख़ुशि ऐं खुशहाल रहंदो आहे। असांजो जीवन सदाई बहितर थी करे जे प्यार भरे मौक़े ते पाण सभु गॾु थियो। उहो मौक़ो हक़ीक़त में असांखे पंहिंजे घर जी समझ ॾिए थो। असां पंहिंजे घर में जीअं कंहिं ॿार खे बि ग़लति कंदो न ॾिसी सघंदा आहियूं, उनजो बि हथ मरोड़े छॾंदा आहियूं, त पोइ असां वॾा थी करे उते पंहिंजो पाण खे छो थो कयूं। उते असांजी नेचर या आदत या अमल या हालत थोरी छो ख़राबु हुजे। असां जेकॾहिं ॿार खे न ॾिसी सघंदा आहियूं, त पोइ असां पंहिंजो पाण खे बणाए करे रखूं। ऐं हिकिड़ो मरोड़ असांजे ॿार जी ज़िंदगी बणाए छॾींदो आहे। त जॾहिं घर में कोई ग़लति आदत, ग़लति अमल, ग़लति चीज़ असांखे हुजे, उन ॿार वांगुरु थोरी पंहिंजो पाण खे मरोड़ ॾेई छॾो, थोरो पंहिंजो पाण खे बि संभाले वेंदो। ऐं पाण खे मरोड़ ॾियण में त ग़लति आदत खे पोइ ते उछलाए छॾियो, ग़लति चीज़ खे परे करे छॾियो।
ग़लति अंदाज़ ग़लति अल्फाज़ खे थोरो दूरि करे छॾियो। जिते ग़लति लफ़्ज़ न हूंदा आहिनि उहो घर कॾहिं ग़लति थींदो ई न। जंहिं घर में लफ़्ज़ चङा हलंदा आहिनि उहो घर सदाई मालिक जी रहमत सां भरियो करे रहंदो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजे घर खे ॿारनि खे जीअं बणाईंदा आहियूं असां वॾा थोरो पंहिंजो पाण ते अमल करूं। असांजी थोरी मरोड़ ॿार जी ज़िंदगी बनाए छॾींदी आहे। ऐं अगरि उहा मरोड़ असां पंहिंजो पाण खे ॾियूं त पोइ असांजो घर हिते बि सुखियो रहंदो आहे ऐं अॻिते बि मालिक जी रहमत वसंदी रहंदी आहे। हरिया भरिया ख़ुशि